दुबई में एयर शो दौरान भारत जो जंगी जहाज तेजस की तबाह थी वियो पायलट बीमार थी वियो भारतीय एयरफोर्स दुबई एयर शो दौरान मकामी तौर ते तैयार थियल वेड़ाक जहाज जी किरी तबाह थियण जी तस्दीक करे छॾी। भारतीय मीडिया मूजिब दुबई एयर शो दौरान ही हादसो 2:10 मिंटनि ते पेश आयो ऐं जहाज दुबई एयर शो जे एरोबैटिक स्टंट दौरान किरियो। इहो पतो लगाइण जी कोशिश कई पई वञे त जहाज़ फनी ख़राबी सबब किरियो आहे या वरी पायलट जे अण तजुर्बेकारी सबब किरियो आहे। वफ़ाक़ी हुकूमत क़ौमी मालियाती कमीशन जो इजलास 4 डिसंबर ते घुराए वरितो। इजलास में NFC अवॉर्ड बाबति सिफ़ारिशुनि ते गौर वीचार कयो वेंदो। 3 नुकाती एजेंडा जारी। NFC इजलास जी सदारत नाणे वारो वज़ीर मोहम्मद उरिज़ेब कंदो। मालियाती कमीशन जे इजलास में मातहत ग्रुप्स क़ाइम करण बाबति जाइज़ो वरितो वेंदो। इजलास में कमीशन जे मुस्तक़बिल में थींदड़ इजलासनि जो शेड्यूल बि तइ कयो वेंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि मुल्की सनती तरक्की ते क़ाइम ख़ानगी शोबे जी कमेटी जो पहिरियों इजलास सनती तरक्की जे हवाले सां सिफ़ारिशूं पेश। वज़ीर आज़म जो चवणु आहे त मुल्की मुआशी तरक्की रोज़गार जी फ़राहमी ऐं आमदनी में इज़ाफ़ो सनती तरक्की खां सवाइ मुमकिन नाहे। कारोबार में आसानी ऐं सीड़पकारी में इज़ाफ़े लाइ क़दम हुकूमत जी अवलिन तरजीह आहिनि। कारोबारी शख़्सियतुनि जी तजवीज़ुनि जो मुशाहिदो करे अमल दरामद जी हिकमत अमली तैयार कई वेंदी। कारोबारी बिरादरी ॾुखे वक़्त में हुकूमती पॉलिसी जो साथ ॾिनो ऐं मुल्क खे मुआशी बहराननि मां कढण में मदद कई। मुल्क जो मुआशी रस्तो बहितर ऐं मुल्क जी तरक्की ॾांहुं गामज़न आहे, पर मुल्की तरक्की लाइ असांखे वधीक मेहनत करणी आहे। फैसलाबाद में केमिकल फैक्ट्री में बॉयलर फाटण सबब धमाको, फौतुनि जो अंग उणिवी थी वियो, 7 ज़ख़्मी। केमिकल फैक्ट्री में बॉयलर फाटी पियो, धमाके सबब फैक्ट्री में बाहि लॻी वई। फैक्ट्री ऐं भरपासे जे घरनि जूं छितियूं बि किरी पियूं। इमदादी कार्रवाई जारी। रेस्क्यू, सिविल डिफेंस ऐं ॿिया इदारा इमदादी सरगर्मियुनि में मसरूफ़। रेस्क्यू इख्तियारनि मूजिब वाक़े वारे हंधि तां मलबो हटाए पियो वञे। फैक्ट्री ऐं घरनि जे मलबे में वधीक माण्हुनि जे दॿियल हुजण जो ख़दशो, इस्पतालुनि में एमरजेंसी लागू। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां सीनियर सूबाई वज़ीर शर्जील मेमण जी मुलाक़ात। PM हाउस इस्लामाबाद में मुलाक़ात में सिंध समेत मुल्क जी मजमूई सियासी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल।